जमानो के बाबा नौकरियों जण बंद कयो सिफारशी भर्तियों बंद कयो 20 लख पीपीआर उंगराए खान 20 लख ताल के अहदेदार उंगराए खान गरीबन जा नलका प्लेटूं खबाइण शहर में शहरी लोग यूं खपाइण सरकारी अस्पताल में दवाऊं खपाइण अमीर बुग्या 20 लख खाइण 20 लख खाइण साहब के बाबा नौकरी ॾियण बंद कयो 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 हटायो हटायो नालंदा में हटायो ॿारनि माण्हू खे भर्ती करण बंद कयो ॿारनि माण्हू खे पैसा ॾियण बंद कयो ओए दादागिरी बंद कयो ग़रीब जो रत पीअण बंद कयो प्लेटूं खपण बंद कयो पखा खपण बंद कयो हटायो हटायो नालंदा में हटायो ओए दादागिरी बंद कयो बचायो बचायो ओए गरीबन के बचायो ओए नानी वेड़ो करे 20 लख खाइण बंद कयो नानी वेड़ो करे 20 लख खाइण बंद कयो हटायो हटायो नाल अफीद बुग्यो हटायो ओए दादागिरी बंद कयो गरीब जो दवाऊं खपण बंद कयो एक्सरे जी मशीनूं खपण बंद कयो सारी लोकियूं खपण बंद कयो स्पार कोटिन खपण बंद कयो सुको खीर खपण बंद कयो हटायो हटायो नालंदा में हटायो 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 नालंदा में हटायो ॿारनि माण्हू खे भर्ती करण बंद कयो ॿारनि माण्हू खे पघारियूं ॾियण बंद कयो ॿारनि माण्हू खे पैसा ॾियण बंद कयो ओए ज़हरीली कीअं खपण बंद कयो ओए ज़हरीली केयूं खपण बंद कयो ज़हरीली शयूं खपण बंद कयो हटायो हटायो ओए 20 लख खाईंदड़ ताल के अहदेदार हटायो साहब खे बाबा नौकरी ॾियण बंद कयो साहब खे बाबा नौकरी ॾियण बंद कयो साहब खे बाबा पघारियूं ॾियण बंद कयो साहब खे लिफाफे में पैसा विझी ॾियण बंद कयो मज़लूम जो आवाज़ दॿाइण बंद कयो